मुंहिंजो नालो अब्दुल रज़ाक कुरैशी। आउं मोटनपुर महला जो रवासी आहियां। मां उस्ताद घराणे सां वास्तो रखंदड़ आहियां ऐं उन उस्ताद घराणे सां जेके टे भाइर मशहूरु उस्ताद थी रहिया आहिनि ऐं उन खां पोइ मां जॾहिं पंहिंजो कारोबार शुरू कयो, मूंखे 3-4 साल थिया आहिनि हिन कारोबार में ईंदे। मां कचो सारनि जो वापारु कंदो आहियां। उन कचे सारनि जे वापार सां गॾु मुंहिंजो भाइटियो वरी कंपनीअ में ग्रीनलैंड में रहियो, त उनजो ॿिज बि मां वरी खपाईंदो आहियां। मां साईं जुनेद शाह खे ॿिज ॾिनो, ज़रई दवाऊं ॾिनियूं सारनि जे फसल जूं। उहो 52 लख जूं कुझु साईं हुन मां पैसा ॾिना। 35 लखनि जे लॻभॻि मुंहिंजा पैसा साईं ॾे रहिजी विया। ऐं हिन खां अॻु में जाफ़िरनि ॾे मुंहिंजा पैसा हुया, उन्हनि मूंखे चेकियूं ॾिनियूं हुयूं, मां उन्हनि ते FIR कटाई हुई ऐं उहो मुंहिंजो केस जेको आहे लाड़कानी कोर्ट में हलंदड़ आहे। ऐं हीअ जेको कादिर बख़्श जाफ़री आहे, उन मुंहिंजे मथां हिकु कूड़ी FIR दर्ज कराई आहे। जेकी उन मुंहिंजे मथां FIR कराई, इहा FIR आहे पुनू भट्टी थाणे ते उन कराई आहे, कूड़ी जेको आहे 100 DAP जी। ऐं उन खां अॻु में मां हिननि ते चेकिन जी FIR कराई हुई, जेको केस हलंदड़ आहे कोर्ट में। हीअ उन जी FIR कापी आहे। हाणे मुंहिंजो बयानु हुयो, तंहिंजे अगेंस्ट में अची हिननि मुंहिंजे मथां FIR कराई ऐं जुनेद शाह जे पैसनि जे न ॾियण जे करे। इन खां अॻु में कादिर बख़्श जाफ़री पंहिंजे भाउ सां गॾु मुंहिंजे दुकान ते आया, मूंखां 10 लख रुपया भतो घुरे, मां न ॾिनोमांसि। ऐं पोइ हीअ साईं जुनेद शाह सां मिली भगत करे मुंहिंजे मथां कूड़ी FIR कटायईं ऐं हू मुंहिंजा पैसा खणण था चाहिनि। 22 लख रुपया जाफ़रिन जे FIR वारा ऐं 35 लखनि जे लॻभॻि जेको जुनेद शाह वारा, जेके मां उन्हनि खां घुरां थो, त उन मूंखे मुख़्तलिफ़ तरीक़े सां धमकी बि ॾींदा रहिया, थ्रेड ॾींदा रहिया। जॾहिं उन थ्रेड में मां न आयुमि त हीअ कूड़ी FIR करायऊं। ऐं हिन वक़्तु IG सिंध जावेदान लमुडे साहब खे, DIG लाड़काणो, SSP लाड़काणो, SHO रतोदरे खे गुज़ारिश थो कयां त हिन कूड़ी FIR जी शफ़ाफ़ नमूने में जांच कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं हिन मुंहिंजी साख मुतासिर कई आहे। ऐं IG साहब खे इहो बि अर्ज़ु कंदुसि त हिन FIR जी जेसिताणी इहे FIR आहे, हिन विच में मूंखे कुझु बि थिए थो त हुन जा ज़िम्मेवार एहसन शाह राशिदी उर्फ़ जुनेद शाह राशिदी, कादिर बख़्श जाफ़री, मोहम्मद अफ़ज़ल जाफ़री, ग़ुलाम मुर्तज़ा जाफ़री, अबनबी जाफ़री हूंदा। ऐं वरी जल्द ॿीहर पंहिंजे सबूतनि समेत ईंदुसि ऐं जिन बि मूंसां नाजाइज़ियूं कयूं उन्हनि खे पाको कंदुसि।